बोलो श्री सत्यनारायण स्वामी की। सच्चा सत्यनारायण स्वामी तुझा गुण गीत गायूं था। सच्चा सत्यनारायण तुझा गुण गीत गायूं था। बोलो श्री सत्यनारायण स्वामी। जेको सेस जिसे जत लेटी करे थो सारे जग जी पार लहे। जेको सेस जिसे जत लेटी जंहिंजे कद मन में ॾींहं राति सदा थी लक्ष्मी ज़ोरन लाइ वेहे। जंहिंजे कद मन में जंहिंजे चैन हथन में चक्र गदा ऐं शंख कंवल जो गुल थो रहे। जंहिंजे चैन हथन में ऋषि भृगु मुनिअ जे चरणन जी लत छातीअ ते थो सिक संसहे। ऋषि भृगु पंहिंजे कद मन में ॾींहं जंहिंजे पद कमलन मां निकतल गंगा शिव जे जटा मां रोज वहे। जंहिंजे पद कमलन मां ओ विश्व व्यापक विष्णु सदा तो पाप उदासी पल में दहे। ओ विश्व व्यापक पाप उदासी पल में दहे। पाप धारींदो जो नित सदा विष्णु असंदो ध्यान। तन मन जा दुख दूर करे उन जा सब भगवान। बोलो श्री राम। साध संगति अॼु परम पावन तिथि आहे पूर्णिमा जी, जंहिं ॾींहुं योग हूंदो आहे। श्री सत्यनारायण स्वामी जे पूजन और कथा जो जाकी कथा श्री सूजी महाराज सोनकन खे और भगवान विष्णु महात्मा नारद मुनिअ खे वर्णन करे ॿुधाई आहे। 5 अध्यायनि में इन कथा जो महात्म, विर्त जो नियम, विधि विधान, सामग्री कहिड़ी घुरिजे, कीअं रखिजे, कीअं छोड़िजे और आख़िरीअ में इन विर्त रखण सां कंहिंखे धन जी प्राप्ति थी आहे, कंहिंखे औलाद जी प्राप्ति थी आहे और विर्त जे प्रसाद जी महिमा। ये सभु प्रसंग 5 अध्यायनि जे अंदरि श्री सूजी महाराज सोनकन खे हिन रीति वर्णन करे ॿुधाया आहिनि। से प्रेम सां वेही करके श्रवण कयो। बोलो श्री सत्यनारायण। नमस्कार सब देवन खे कर्या वार वार प्रणाम। महर करे संगत मथा ॾींदा पंहिंजो नाम। कथा ॿुधो सभु प्रेम सां धारे मन में ध्यान। आस सब पूरण कंदो सत्यनारायण भगवान। आस सब पूरण कंदो। हरे राम। एक ॾींहुं सोनकन मिली करे अची सूत ॼाओ सिरड़ो धरे। निमशार में हिकिड़ो सुवाल कयो, हिन रीति समूरो हाल कयो। थिया जीव दुनिया जा ॾाढा दुखी, को विर्त ॿुधाए करियो सुखी। ॿुधी वचन उन्हनि जा सूत चयो, तव्हीं लोकनि ते था कृपा कयो। ॿुधो विर्त मां हिकिड़ो ॿुधायां थो, आहे लिकल असुल सम्झायां थो। हीअ कथा सिकंद पुराण जी आहे, रेवा खंड में व्यास वखाण जी आहे। हिकु ॾींहुं नारद वैकुंठ वियो, अची विष्णुअ खे जंहिं सुवाल कयो। अॼु मूंखे अहिड़ो विर्त ॾसियो, दुख दर्द दुनिया जो वञे नसियो।
बुधि नारद खेचो भगवन हो, श्री सूत बिक्यो तिए वर्णन हो। आए सत्यनारायण जो विरत वनो, आए सत्यनारायण जो हे निर्धन खे धन माल मनो। भरे झोल सदा घुर जाउन जी भरे, करे आस पूरी तो कन्याउन जी करे। हे ॿारन खे थो बल ऐं बुद्धि ॾे, ॿारन ॾे भगतन खे थो रिद्धि सिद्धि ॾे। सब मन जो आसूं पुॼाए थो, दुखियो ॾींहुं हुन मोर पसाए थो, दुखियो वर विछड़ल वरी मिलाए थो, वर ऐं कुंवारन खे परणाए थो, ऐं घर उजड़ल से गो वसाए थो। मिट माइट भी परचाए थो, दुख दर्द सभई मिटाए थो, दुख ऐं बिगड़ल भाग बणाए थो, ऐं बिगड़ल भाग बणाए थो। वरी सो निकन सूत खां पुछो विरत जो नेम, कहिड़ी विधि आहे विरत जी, कहिड़ो आहे टेम, कहिड़ो आहे। हरे राम। पहिरें अध्याय में श्री सोनिक आदिक ऋखीश्वर नेमशाह तीर्थ ते श्री सूत जी वटि अची करके पहुता, हथ जोड़े वेनती करण लगा, महाराज संसार जा जीव ॾाढो दुखी था गुज़ारनि पिया, को अहिड़ो उपाउ ॿुधायो, को विर्त, को नियम, को पाठ पूजा, जंहिंसां संसारी लोकनि जा सभु दुख दर्द दूर थी वञनि। सूत जी आदिक सोनकनि खे चवणु लॻो त इहो साॻियो ई सुवालु हिकिड़े दफ़े महात्मा नारद ने वैकुंठ में वञी करे भॻवानु विष्णु खां पुछियो हुयो। बोलो श्री विष्णु भॻवान। जेको भॻवानु उनखे उपाउ ॿुधायो आहे सो मां तीअं जो तीअं तव्हांखे वर्णन थो करे ॿुधायां। सो आहे श्री सत्यनारायण स्वामीअ जे विर्त जो। कहिड़ो आहे उहो विर्त जंहिंजे रखण सां सभु दुख दर्द दूर था थी वञनि पिया, विछड़ियल मिली था वञनि, कुंवारा पणिजी था वञनि, जेका बि मन जी आस आहे सा सभु पूर्ण थी थिए पई। सोनिक आदिक ऋखीश्वर इहो ॿुधी करके वरी बि पुछणु लॻा, महाराज पोइ हिन विर्त जो को नेम टेम हूंदो, कॾहिं रखिजे, कीअं रखिजे, को विधि विधान, सो बि असांखे ॿुधायो। चयो सूत ई विर्त प्यारो आ, सभु विर्तन में सो भारो आ, रख श्रद्धा जहिड़े ॾींहुं वणे, पर पूरण मां जो रखनि घणे, हुजे जाइ नैया कढे दुकान, या बास हुजे का मन जी महान, आए चार पैर जो विर्त कंदो, पर भात खां सांझीअ वेल संदो, ॾेई अर्घ चंड खे जो खाए, उहो मन घुरियो फल थो पाए, कर ॾींहुं सॼो सच जो वापार, वाणीअ सां नाम संदो परचार, करे अखड़नि सां वञी दर्शन को, हुजे संत या मंदर पावन को, ॾे दान हथनि सां भाव भरे, ॿुध कथा कननि सां ध्यानु धरे, करे पंध वञी उपकारी थी, तंहिंजी महिमा अपर अपारी थी, इन रीति विर्त खे पाल करे, थे कूड़ खां सारो ॾींहुं परे, ठाहे पंचामृत प्रसाद रखे, सुणी सेज विछाए गुलवर खे, खीर माखी मखण ॾई गंगा जल, खीर माखी मखण विझ पंचामृत में तुलसी डल,
ठाए चूरण ठाकुर अॻियां धरे, ठाए चूरण मुंद मूजिब फल सब भेंट करे, मुंद पन अम्ब केले जा आणे बधे, पन अम्ब रखी कलश अॻियां पोइ कथा ॿुधे, हथ जोड़े मन में ध्यान धरे, हथ तारे आरती ऐं गुणगान करे, हे नाथन मां कुछ ॼाणा थो, हे नाथन नकी लीला तुंहिंजी पछाणा थो, हीअ भेट मुंहिंजी स्वीकार करियो, मुंहिंजो भाग बिगड़ल सेग भरियो, मुंहिंजो तवी आयो सब अंतरयामी, तवी आयो मां कल जुग जो आया कामी, मूं शरण अवांजी आवर्ती, मूं शरण कयो पाण अची मुंहिंजी मुक्ति, इन रीत जो वेही बाधाए थो, ओ चार पदार्थ पाए थो, ओ चार पदार्थ पाए थो, चित पूरो पहिरियों अध्याय कयो सूत महाराज, ॿुधो उदासी प्रेम सां पूरा थियनि जीअं काज, बोलो श्री बोलो भाई हरे राम। श्री सूजी महाराजन चवण लॻा त ही विर्त सभिनी विर्तनि में प्यारो आहे, जहिड़े ॾींहुं श्रद्धा हुजे उन ॾींहुं हिन जो विर्त रखी सघिबो आहे, न त बि हिन जो विशेष योग हूंदो आहे पूर्णिमा जे ॾींहुं, या का नई जाइ ठाराई हुजे, या को दुकानु कढियो हुजे, या कमनि जी बास हुजे, तॾहिं बि हिन विर्त जो पालन करणु घुरिजे। चारई पैर सुबुह खां वठी करके सांझीअ ताईं हीउ विर्त रखियो वेंदो आहे, शाम जो अर्घु ॾेई करके और विर्त छोड़ियो वेंदो आहे। सॼो ॾींहुं सच जो वापारु करे, अखियुनि सां वञी कंहिं मंदर जो कंहिं संत जो दर्शन करे, हथनि सां दान, मन सां भाव, कननि सां वञी करके कथा ॿुधे, त उन भक्त जी महिमा अपरंपारी आहे। इन जी सामग्री ॿुधो, हाणे पंचामृत ठाहे करके भॻवान जे भोग जे लाइ अॻियां रखे, जंहिंमें खीर माखी मखण ॾही और गंगा जल, मथां तुलसीअ जो दल विझे त पंचामृत थींदो आहे। भोग जे लाइ चूरन ठाहे रखे, मुंद मूजिबि फल आणे करके रखे, न त बि कदली फल, केलो भॻवान जो विशेष फल आहे, अंब जा पन, केले जा पन, अहिड़ीअ तरह आरती ॿारे धूप दीप करके और भॻवान खे वेही करके प्रार्थना करे त हे प्रभु मां तो कुझु नथो ॼाणां पियो, तव्हांजी लीला अपरंपार आहे, केरु उनखे ॼाणी सघे, हीअ तुच्छ मुंहिंजी भेट तव्हीं स्वीकार कयो, मां तव्हांजे शरण में आयो आहियां। अहिड़ीअ तरह वेही करके परमात्मा खे जेको ॿाॾाए थो पियो और हिन विर्त जो पालन थो करे, उनखे चारई पदार्थ मिलनि था पिया। बोलो श्री सत्यनारायण। हिते हिन कथा सां गॾु पहिरियों अध्याय समाप्त थियो। ॿिए अध्याय में कंहिंखे कंहिंखे धन जी प्राप्ति थी आहे, सो प्रसंग वर्णन थी रहियो आहे। चारे राम। हथड़ा ॿधी श्री सूत खे कयो सो निकन प्रश्न, सत्यनारायण जे विर्त सां कंहिं कंहिं पातो धन। हरे राम। चओ सूत सतानंद ब्राह्मण हो, जो कर्म धर्म जो परायण हो, रही काशीअ में करे भिख्या सदा, अची दुखन संदस हुआ पासा वदा, मिल कीन भिख्या में पेट भरे, खाई कुवेलो पियो चिंता करे,
वरी बुख में ॿार ॿाॾाइनि पिया, खणी नेड़नि माणनि हारनि पिया। रोई रोज़ कंदो अरदास हुयो, मुंहिंजो काज अची को रास कयो। करे कर्म सभई थकिजी पियो, पर कीन ग़रीबीअ खे वस कयो। हिकु ॾींहुं वियो पे भिख्या करण, पंहिंजे बचड़नि जो बुखियो पेट भरण। आयो पाण धणी ब्राह्मण हो बणी, चयो मुंहिंजी ॿुधो हिकु ॻाल्हि खणी। करियो धन जे ख़ातिर छो न उपाय, जंहिंमां बचड़नि जी सुध लहो समा। ॿुधी वचन सतानंद रोई ॾिनो, चयो मालिक मुंहिंजो करम किनो। कया कई करम मूं आहिनि नाथ, कया कई करम मूं पर कंहिं बि को न ॾिनो को साथ। चयो भगवन की न तूं बणिजो अधीर, चयो भगवन ॿुध तोखे ॿुधायां धारज धीर, तोखे हिकु वेर तो अथी सतनारायण जो, पंहिंजे बिगड़ल भक्त बणाइण जो। सभु नेम ॿुधाए पाण वयो, सभु अची सिक शरदा सां ब्राह्मण कयो। कई कृपा उन ते विरत वॾे, छॾियो ब्राह्मण खे हो तुरत अॾे। वही शरदा सतानंद जी बधजी, वही शरदा करे कथा प्रेम सां नित गॾजी, करे कथा प्रेम सां नित गॾजी। विरत कंदो सतनारायण जो, हिकिड़े ॾिठो काठिर, काठ रखी वेही रहियो, कृपा कई ठाकुर। हरे राम। श्री सोजी महाराजन खे हथड़ा ॿधी करके सोनिक आदिक चवण लॻा त हे महाराज, पोइ हिन विर्त रखण सां कंहिंखे धन जी बि प्राप्ति थी आहे। श्री सोजी महाराजन चवण लॻा त हे सोनको ॿुधो, सतानंद ब्राह्मण जंहिं धन जी प्राप्ति कई हिन विर्त जे प्रभाव सां, काशीअ में रहंदो, कर्म धर्म में सदाईं परायण हूंदो हुयो, पर दरिद्री हूंदो हुयो। खाइण जे लाइ एतिरो कुझु मिलंदो ई कोन हुअसि हुनखे भिख्या में। ॿियो परमात्मा खे ॿाॾाईंदो रहंदो, संतोष सां हलंदो हुयो। हिकिड़े ॾींहुं वीचार कयईं, वञी कुझु भिख्या करे अचां, ॿारनि जी परगोर लहां। जीअं ई ॿाहिरि निकितो तो भॻवानु दंदी ब्राह्मण जो रूप धारे करके और सतानंद ब्राह्मण सां अची करके गॾियो। समूरो हाल वाल पे पुछो, भई चिंता में लॻो पियो आहे, कहिड़ो दुख अथई। सतानंद ब्राह्मण भगवान जी वाणी ॿुधी करके समूरो पंहिंजे जीवन जो दुख कष्ट भगवान जे अॻितां खणी करके रखियो। भई केतिरा ई नियम कया आहिनि, पर मुंहिंजो भाग भलो नथो थिए। भगवान ब्राह्मण जे रूप में चवणु लॻो, हे प्यारा, हिकिड़ो मां बि तोखे विर्त ॿुधायां थो पियो श्री सत्यनारायण स्वामीअ जो, उहो बि वञी करके पालन कर, उनजो विर्त रख, मन न मन तुंहिंजो को भाग वरे। बोलो श्री सत्यनारायण। भगवान तो सभु नियम ध्यम विधि विधान ॿुधाए करके अंतर्ध्यान थियो। हेॾां सतानंद ब्राह्मण जेकी कुझु भिख्या में प्रसाद रूप में मिलियो, सो आणे करके भगवान जो विर्त रखी करके और भगवान जो भोग लॻायो, कथा कई, पूजन कयो। अहिड़ो चवंदा अची करके उनजो भाग लॻो। घर वेठे ई उनखे भिख्या में एतिरो कुझु पियो मिले जो पाण बि पियो खाए और ॿियनि खे बि दान पुण्य पियो करे। चारे राम। वो तो हर महीने नियम बदिजी वियो। हिकिड़े दफ़े सतानंद ब्राह्मण वेठे पे कथा कई त उन शहर जो हिकिड़ो काठिर उतां लांगाऊ थियो। वीचार कई हिन वटि कुझु हूंदो ई कोन हुयो, हे विर्त थो रखे, एतिरा माल काॾों आंदई। वेही रहियो।
त हिन खां पुछांसि काॾो हिन जो भाग लॻो आहे। थी पूरी कथा प्रसाद वतो वियो काठिर बि उन रंग में रतो। पुछी ब्राह्मण खां अची विर्त रखियो उन काठिर बि सुख से गुल लखियो। विया दुख सभु लही ग़रीबीअ जा आया ॾींहं फिरी हुआ साहिबीअ जा। कर विर्त सदाई प्रेम रखी जंहिं महिमा अखियुनि सां हुई परखी। आयो सतानंद हो सुधामो बणी कई श्याम सुंदर सां प्रीत घणी। बणियो काठिर रूप निषाद हुयो कयो रामचंद्र आबाद हुयो। थिया मुक्त भई हुआ भगति करे थिया मुक्त भई हुआ सतनारायण जो ध्यान धरे। इन रीत बुद्धि नारद खुश थियो इन रीत हथ जोड़े वरी विष्णुअ खे चो। हथ जोड़े वरी विष्णुअ खे चो। हिते थियो सतनारायण जो पूरो ॿियो अध्याय। ॿुधो उदासी प्रेम सां शरदा रखे मन भाव। हरे राम। ये कथा पूरी थी, प्रसाद वरतई। काठिर बि उन रंग में रंगजी वियो और ब्राह्मण खां पुछणु लॻो महाराज हे कहिड़ो विर्त आहे। ब्राह्मण समूरी ॻाल्हि वर्णन करे ॿुधाई भई मुंहिंजी ग़रीबी हिन विर्त जे पालन करण सां दूर थी आहे। काठिर बि वीचार कयो मां बि जेकर इहो विर्त रखियां ॿ चारि पैसा जेके काठियुनि मां मिलिया घर आणे करके उन में श्री सत्यनारायण स्वामी जो विर्त रखियो और हर महीने नियम बदिजी वियो। श्री सोजी महाराजन चवनि था त हे सोनको ॿिन्हिनि जो अहिड़ो भाग वरियो जो सतानंद तो ॿिए जन्म में वञी करके सुदामो भक्त बणियो और काठिर वञी करके ॿिए जन्म में निषाद राज गो बणियो। हिकिड़े प्रभु श्री रामचंद्र सां प्रीति कई और हिकिड़ो वरी भगवान कृष्ण जो भगत बणियो। बोलो श्री राम कृष्ण भगवान। अहिड़ी भगवान जी भक्ति करके उहे ॿई ॼणा हिन विर्त जे प्रभाव सां मुक्ति पद खे प्राप्त थिया। इहा कथा ॿुधी करके महात्मा नारद मुनि ॾाढो प्रसन्न थियो ख़ुशि थियो और हथ जोड़े वरी बि भगवान विष्णु खे चवणु लॻो त हे प्रभु अञा बि का हिन विर्त जी का कथा आहे प्रसंग आहे उहो बि मूंखे वर्णन करे ॿुधायो। हिते हिन कथा सां गॾु ई ॿियों अध्याय समाप्त थियो। बोलो श्री सत्यनारायण। सरनाए शरदा रखी पुछो सोन कन आद सत्यनारायण जे विर्त हुई कंहिंखे ॾिनी औलाद। हरे राम। चयो सूतौल का मुख राजा करे धर्म संदा सभई काजा। हुयो सतवादी ऐं दानी वॾो पाले पिरजा रखे ना क्रोध कॾो। हिकु मंदरु हो सत्यनारायण जो राजा जे ख़ासि ध्यान जो। नदी भद्रशिला जो किनारो कुदरत जो सुहिणो नज़ारो। करे पूजा वञी नित मंदर में पंहिंजे पत्नीअ सूधो अंदर में। हिकु ॾींहुं आयो हिकु सेठ उते करे राजा वेठो विर्त जिते। हुयो नालो सेठ जो साधू मल जेको शहर रतनपुर जो वेठल। अति सूरत शहर जो नालो अदा उन वक़्तु रतनपुर हुआ चवंदा। ॾिसी राजा खे प्रणाम कयो हथ जोड़े पाण बि वेही रहियो। थी पूजा पूरी वाणे पुछियो हे राजन मूंखे साफ़ ॾसियो। हीअ पूजा कहिड़ा फल ॾींदी छा हर कंहिं सां साणी थींदी। ॿुधी वचन सेठ जा राजा चयो तो शायदि की न को कर्म कयो।
हे विर्त अथी सत्यनारायण जो, पंहिंजे बिगड़ियल भाग बणाइण जो। मूं इन मां सभु कुझु पातो आहे, हिकु राज लिकल ही जातो आहे। कया कई कर्म पर कीन वरियो, कया हिन विरत पुटन सां झोल भरियो। बुद्धि वचन सेठ भी कॉल कयो, बुद्धि वचन जे मुंहिंजो साओ झोल थियो। पोइ विरत कंदुसि मां शरधा रखी, पोइ जे दातर मूं ते दयाव रखी। अची घर में समूरी ॻाल्हि कई, बुद्धि लीलावती भी ख़ुशि थी वई। बुद्धि लीलावती भी ख़ुशि थी वई। सत्यनारायण जे महर सां जाई कन्याओ तम, नालो रखी कलावती, कयो न विरत जो कम। हरे राम। श्री सूजी महाराजन चवनि था त सोनकोट 3 अध्याय में कंहिंखे औलाद जी प्राप्ति थी आहे हिन सत्यनारायण स्वामी जे विर्त सां। सो प्रसंग ॿुधो त हिकु राजा उल्का मुख हूंदो हुयो, तमामु धर्मात्मा राजा, सत्यवादी और दानी, पंहिंजे प्रजा खे औलाद जे समान पालींदो हुयो। हिकिड़ो मंदरु ठाराए रखियो हुई भद्रशिला नदीअ जे किनारे ते, तमामु सुंदर बाग बगीचे में श्री सत्यनारायण स्वामीअ जो। बोलो श्री सत्यनारायण। हर महीने उते पंहिंजे पत्नीअ राणीअ खे वठी वेंदो हुयो, उते वञी करके पूजन कंदो हुयो। हिकिड़े ॾींहुं राजा वेठे पिए पूजन कयो, सत्यनारायण स्वामी जी कथा बि कई, विर्त रखियो, तो हिकिड़ो सेठ उतां लांगाऊ थियो, वापारी सेठ साधूमल रतनपुर जो वेठल हुयो, वापार जे लाइ आयो हुयो। जंहिं रतनपुर खे हींअर सूरत जे नाले सां था सुञाणनि पिया। राजा खे ॾिसी करके प्रणाम करे वेही रहियो, हथ जोड़े करके। पूजा पूरी थी, राजा खां पुछणु लॻो, महाराज हीउ कहिड़ो विर्त आहे, तव्हांखे कहिड़ी कमी आहे जो वेठा था भॻवान खे हीअं बाॾायो लीलायो। राजा माण्हू माना सभु उन वटि सुख हुजनि। राजा चवणु लॻो त हे प्यारा, तोखे शायदि ख़बर कोन आहे, मूंखे औलाद न थींदी हुई। हिन विर्त जे पालन करण सां मूंखे पुत्र संतान पैदा थी आहे। इहा जो ॻाल्हि ॿुधी तॾहिं सेठ वीचार कयो, मूंखे बि संतान कोन आहे, पोइ धीउ ॼमे या पुटु ॼमे, मां बि इहो विर्त कंदुसि। बासे करके घर जीअं आयो, अची करके पंहिंजे स्त्रीअ लीलावतीअ सां ॻाल्हि कई त हीअ मां बासे आयो आहियां। चारे राम। उहा पई भॻवान खे बाॾाईंदी हुई, साईं हाणे हिन नास्तिक माण्हूअ खे कुझु हिन जी आस पूर्ण कयो त कुझु तव्हां में विश्वास जागेसि। बराबरि श्री सत्यनारायण स्वामी जी महिर हुनखे थी, हुनजे मथां थी, जो 9 महीने 10 ॾींहुं तमामु सुंदर कन्या हुनखे ॼाई, जंहिंजो नालो रखियईं कलावती। हरे राम। चयो लीला कॾहिं साधुअ खे, ॾिसो भागवत जे हिन जादूअ खे। भरे गोद कयो जंहिं जग जहिड़ो, करियो विर्त ॾिनो जंहिं सुख अहिड़ो। ॿुधी वाणी चो इहो तॾहिं कबो, वर कला संदो जॾहिं लहिबो। वयो वक़्तु हली उहो ॾींहुं बि थियो, ब्राह्मण खे घुराए साधू अचो। वर कलावतीअ लाइ ॻोल्हे अचो, जो रहे साण ऐं हुजे सचो। आयो कंचनपुर कलकतो चवनि, चयो सौदागर गॾु भली रहनि। ॾेई मिस्री साधूअ वटि आयो, चयो शादीअ जो तूं कर सायो। थी शादी पर ना विर्त रखियो, चयो भॻवान थींदे ॾाढो ॾुखियो। हिकु ॾींहुं वापार जो ख़्यालु करे, हलियो नाठीअ सूधो ॿेड़ा भरे।
आयो रतन सारे कनगरीअ में था बम्बई चवन विससारीअ में हुयो राज चंद्र केतुअ जो उते हुयो राज लाए माल बेड़न मां रखो जिते लाए माल बेड़न मां रखियो जो सतनारायण जो वचन सचो थियो कयो चोरन हो एक कर्म कचो कयो कर चोरी राज संदीप भगा पुठिया नौकर राजा संदा लगा ऋषि पुठिया सिपाही चोर ॾिना ऋषि पुठिया सब चोरायल नंग छॾे ॾिना कुदरत सां साधुअ बि वेही विश्राम कयो उन हंध पे ऋषि माल सिपायुन ॿेई बधा अची राजा खे चो चोर लधा अची राजा खे चो चोर लधा ॿुधी वचन राजा चयो विझो ॿिन्ही खे जेल पहिराए सभु हथ कड़ियूं वठी वञो हिन वेल हरे राम। बास तो पूरी थी पर विर्त कॾहिं पाले ई कोन। हाणे तो कमु थी वियो वर वर करे लीलावती पई यादि ॾियाराईंदी साईं कला जे ॼाए जो विर्त बासल आहे बास आहे फास अचो त उहो पूरो कयूं। हा हा भई कंदासीं भला वॾी त थिए नटाईंदो रहंदो हुयो। ब्राह्मण खे मोकिलियो भई हिन लाइ वर ॻोल्हे अचो। वॾी थी वई पढ़ी बि वरितई लिखी बि वरितई मंगणो बि थी वियो। कंचनपुर जंहिंखे हींअर कलकत्ते सां था सुञाणनि पिया उते वञी करके ब्राह्मण हिन जे मंगणे जो सुगुन बि ॾेई आयो। अची करके शादीअ जी तयारी कराई। नाठी बि घर रहणु लॻो घर जमाई थी करके तॾहिं बि विर्त पूरो कोन कयईं। वीचार के हाणे वञूं था वापार करण जे लाइ पोइ ख़ूब अथऊं धन कमाए अचूं पोइ अची करके अॻो पोइ भॻवान जो विर्त पालींदासीं। बेड़ा भराए करके रतनसार नगरीअ में जंहिंखे हींअर बम्बईअ नाले सां था सुञाणनि अची करके गोराब उते बीहारिया। राजा चंद्रकेतुअ जो जिते राज हुयो परमात्मा जी लीला जो उन ॾींहुं राति जो ॿिनि चोरनि चोरी कई। जंहिं राति ई अची करके गोराब उते बीहारे बीठा हुया सुम्हिया पिया हुया गोराबनि में। चोर जो भॻा तो सिपाही पुठियां लॻी विया। वीचार कयूं हाणे तऊं बची कोन सघंदासीं समूरो माल अची करके इन्हनि जे गोराब में फिटी करके चोर वञी करके लिकी वेठा। सिपाही जो आया ॾिठऊं हे ॿ ॼणा सुम्हिया पिया आहिनि राजा जी माल पियो आहे हणूं ॿधियूं पयूं आहिनि ख़ूब ॿियो बि ख़ूब माल हिननि वटि आहे। हे त के वॾा पक्का चोर आहिनि। हंटर हणी करके ॿिन्ही खे उथारियो अची करके राजा जे साम्हूं बीहारियुनि। घणो ई पिया ॿाॾाइनि भई असां चोर न आहियूं पर राजा बि क्रोध में हुयो। हुकुम ॾिनई त ॿिन्ही खे वञी करके जेल में विझो। हरे राम। पिया ख़ूब ॿाॾाइनि ॿई ॼणा क्या हीला वसीला कई घणा पर कुदरत जी सभु बाज़ी आहे पोइ रंज रहे या राज़ी आहे हल की न ॻिया उन जे कंहिंजी शल साईं कंदो सभ जी संहिंजी। घर जेको धन ऐं माल हुयो फुरे चोरनि कयो कंगाल हुयो। वे कलावती ऐं लीलावती पई यादि करनि ॿई पंहिंजा पति। चओ लीलावती ॿुध कलावती हिते असां दुखी उते कहिड़ी गति। अचु ॿई मिली का पुकार करियूं वेही धणीअ संधी जयकार करियूं।
घर घर जी उहे बाॾाइनि थियूं उते सहुरे नाठीअ अर्ज़ियूं कयूं। हे दीन दयालु दया करियो, हे हिक वार अची का नज़र धरियो। असीं आहियूं सदाईं गुनहगार, तूं बख़्शणहार आहीं दातार। तूं महर संदो आहीं मन ठार, असीं पापन में पुर आयूं तार। कया ॾोह गुनाहन आहे पार कया, नकी ऐबन जो को आहे शुमार। हिक वार जी किरपा थी वेंदी, सभु अवलीअ मां सवली थींदी। इन रीति उन्हनि पे बाॾाए, अरदास कई सिर खे नाए। अरदास कई सिर खे नाए। हिते कथा सत्यनारायण जो टियों थियो पूरो अध्याय। ॿुधो उदासी सेठ जो कहिड़ो करे थो न्याउ बोलो। हरे राम। श्री सूजी महाराजनि चवनि था त सोनको बिना चोरीअ जे अची करके जेल में पिया बाॾाइनि तो पिया, पर हीला वसीला हलनि कोन पिया। कुदरत जी लीला आहे, केरु उनखे सम्झी सघे, ख़बर न आहे। परमात्मा कंहिंसां राज़ी थो थिए पियो, अलाए जे छा में राज़ी आहे, अलाए जे कंहिंसां राज़ी आहे। पुखेनि त पियो भई कुझु चोरी तो कई कोन आई, पर हाणे कीअं अची करके हिन जेल में पिया आहियूं। तॾहिं संदसि नाठी पियो यादि ॾियाराए भई ॿी काई खता तो न थी आहे। हा भई खता तो थी आहे, विर्त न पालियो आहे। होॾां घर में बि लीलावती और कलावती ॿयूं भॻवान खे बाॾाइनि, और ही बि सहुरो और नाठी भॻवान खे वेठा था जेल में पुकार कनि त हे प्रभु हाणे असां गुनाहगार तो आहियूं, पर तूं तो बख़्शणहार आहीं, हाणे महिर कर, असांजे पापनि ॾे न निहार, ॾोह गुनाह माफ़ करके, और हाणे अहिड़ी अवलीअ मां असांजी सवली कर। ॿई ॼणा अरदास वेठा था कनि पिया। हिते हिन कथा सां गॾु हीउ टियों अध्याय समाप्त थियो। चौथे अध्याय में कीअं उन्हनि जो जेल मां छुटकारो थो थिए पियो, सो प्रसंग श्री सूजी महाराज सोनकन खे हिन रीति वर्णन करे रहिया आहिनि। बोलो श्री सत्यनारायण। हथ जोड़े सभु सोनकन पुछो सूत खां सवाल, कृपा करे वाणी संदो बाक़ी ॾस्यो अहवाल। हरे राम। चयो सूत ॿुधो सभु ध्यानु धरे, कीअं परदेसनि जो भाग भरे। ॾिठो भॻवान खे न पछताव कंदो, हिकु वार जेल जो काटियो फंदो। चयो सुपने में ॿुध तूं राजन, कई चोरीअ जी हुई तो जाचन। हथी वाणियो ऐं नाठी बेडो, तो क़ैद करे कयो आहे ड्रो। जेकी न सुबुह आज़ाद कंदे, तां दुख दुनिया जा सभु लहंदे। मुदी राजा शिरक भरे उथियो, सुबुह थींदे जेल मां खेनि कढियो। हथ जोड़े माफ़ी बि वरिती, चयो की न ॼाणे को कर्म गति। पिया जेल में पंहिंजे कर्म करे, पर दोष न पाण ते धणी धरे। कयो नालो मुंहिंजो कराए पाण, रहे न्यारो सभ खां थी अणजाण। वाह कुदरत तुंहिंजी कादिर या वाह,
मिले माफ़ी तुंहिंजो ई दरबार ॾेई माल ॾाउण रवानो कयो ॾेई भाई धन एॾो साधू ख़ुशि थियो विया जेल जा दुख सभई विसरी विया हलो वतन त आयो पाण हरी दरे रूप दंडी ब्राह्मण आयो अची सौदागर जो जस गायो हे भाग भलो दे झोल भरे तेजा दुख सबई कर तार हरे तेजा दुख सबई कर तार हरे बुद्धि वचन साधु चयो आहिन सब कखपन ब्राह्मण बीचो सेठ खे पंहिंजा सच्चा वचन हरे राम। चौथे अध्याय में सोने का आदिक ऋखीश्वर हथ जोड़े पुछण लगा महाराज हाणे कृपा कयो सौरे और नाठीअ जो जेल में कहिड़ो हाल थियो उहा कथा ॿुधायो। श्री सूजी महाराजन चवण लगा त हे सोन को ॿुधो कीअं परदेस में भी भगवान उन्हनि जो सहायक बणिजे थो पियो। ॾिठो भगवान हाणे भाई पश्चाताप कनि था पिया पंहिंजे ॾोह गुनाह खे बख़्शाइनि था पिया। भगवान राजा खे वञी करके स्वप्न में चयो त हे राजन जो सौरो नाठी तो जेल में विधा आहिनि से बेॾो अथई सुबुह थींदे ई उन्हनि खे आज़ादु कर न त समूरो तुंहिंजो राजपाठ नाश थी वेंदो। राजा शुर्क भरियो थियो वज़ीरनि बि शायदि ई भरी गिच में कपिड़ो पाए जेल में अची करके पहुतो और उन्हनि खे ॿाहिरि कढियो सम्झाए पियो हाणे भाई हर कंहिंजो पंहिंजो पहिरियों कर्म आहे अलाए कहिड़े कर्म जे करके जेल में अची करके पिया आहियो सभु करे कराइण वारो उहो परमात्मा आहे मुंहिंजो नालो खणी थियो पर हाणे वञो ॾहुणो माल राजा उन्हनि खे भराए करके ॾिनो और भाई वञी करके पंहिंजनि ॿारनि बच्चनि सां मिलियो। सेठ साधूमल एतिरो धन पाए करके वरी माया जे मोह में फासी वियो। चारे राम भगवान वीचार कयो भाई हिन खां हाणे परीक्षा वठणु घुरिजे दंडी ब्राह्मण जो रूप धारे करके सैन अची करके हई सेठ साधूमल हेतिरो तोखे राजा धन माल ॾिनो आहे मूंखे बि कुझु उन मां ॾींदो वञे पंहिंजो धन सफलो कर। चारे राम वरी बि माया जो मोह हल हल महाराज असांजे बेड़े में तो कख रुप न आहिनि वीचार करणु लॻो हिते बीहूं मथां हे जासूस न हुजनि लुटे फुरे न वञनि कख पन तो हिते बन में बि पिया आहिनि। भगवान चवे थो सेठ जी अञा सुधरे कोन थो भला जीअं चवे थो पियो थींदो बि तीअं। चारे राम थियो पल में बेड़ो सभु कख पन ॾिसी वाणियो पियो रोए कारण धन चयो नाठीअ धीरज खे धारे हली माफ़ी वठूं मन खे मारे जो कूड़ ॻाल्हाए संतनि सां या ब्राह्मण पंहिंजनि वॾड़नि सां उहो अवसि पंहिंजो की तो लोड़े कयल कर्म जो फल न कॾहिं छोड़े। झटि आया ॿई उन ब्राह्मण वटि चयो रोई असांजा दुखड़ा कटे असां की न सुञातो साहिब खे करतार संदेह न नाइब खे ॿुधी वचन चयो तो विसारे छॾियो कयल कौल तो पंहिंजो टारे छॾियो इन करे तो भोगी दुख हरदम धन अंत में ईंदे की न की कम बुद्धि वचन सौदागर हथ जोड़े बुद्धि वचन सौदागर चयो कद मन ते सिरणो खोड़े हे नाथ माया तुंहिंजी परबल सब जीव मोहे थी करे वलशल
खुद ब्रह्मा शिव खे नचाए थी ऐं ऋषि मुनि बि कंबाए थी हाणे मूं ते अहिड़ी महर करियो दुख दूर करे मुंहिंजो भाग भरियो दुख दूर करे मुंहिंजो भाग भरियो वठी आसीसा ॾिठो अची बेड़ो भरपूर पाता पंहिंजे मांग ते विघ्न करे सभु दूर हरे राम। बसि वचननि कढण जी देरि हुई सचपच कारीअ वारा कख पिया उॾामनि गोराब जो हल्को थी वियो पेटियूं खोले करके ॾिसे त बराबरि सभु धन धूड़ थी वियो आहे बेहोश थी सेठ साधूमल किरी पियो संदसि नाठीअ होश में आंदो और सम्झाइण लॻो भई वॾनि सां संतनि सां कूड़ ॻाल्हाइणु ब्राह्मण सां पंहिंजो कीतो लोड़णो थो पवे सभु कुझु हूंदे सूंदे उनखे तो न ॾिनो हल हाणे बि हली करके माफ़ी वठूं ॿई अची करके दंडी ब्राह्मण जे रूप में भगवान जे चरणनि ते अची करके किरिया भगवान चवण लॻो सेठ जी अञा सुधरे नथो पियो 2 ॾींहं 4 ॾींहं जेल में पए महाराज छा कयूं तव्हांजी माया ई ॾाढी विचित्र आहे उहा मोइण वारी आहे ब्रह्मा विष्णु सभिनी खे महेश ऋषि मुनि सभु पिया था उन जो नाच नचनि पिया मां तो आमरवाजी मनुष्य आहियां हे प्रभु हाणे कृपा कयो वरी कॾहिं तव्हांजे हिन माया में मां मोहिजी न वञा हरे राम। आशीर्वाद वठी करके वरी 2 ॼणा अची करके गोराब ते पहुता तो साॻो ई गोराब धन माल सां भरिजी वियो बोलो श्री सत्यनारायण। पठ नौकर सेठ घर जे लाइ सुख साण कमाए अचण जे लाइ ॿुधी ख़ुशि थियूं ॾाढो 2 ॼणियूं चयो सत्यनारायण थी मिंथियूं सुणियूं उन वक़्तु बि वेठे विर्त कयो माउ कलावतीअ खे ईअं चयो मां वञा मिलण थी किनारे ते तूं बि विर्त करे अच सारे खे वई लीलावती झटि नौकरनि सां वणे की न कथा पई तन मन सां करे पूॼा वई प्रसाद छॾे आई वर सां मिलण हुई शौक़ वॾे जीअं पाती अची किनारे ते अची वाह लॻो समुंड सारे ते ॿियो पल में बेड़ो गाइब थी चयो सेठ रुठो वरी साहिब थी हुयो बेड़े अंदरि रुगो नाठी हिकु चयो सभिनी कला सां थियो नाहक हथ जोड़े कनि पिया सभु अरदास हे दीन दयालु कम कर रास थियो गगन मजागो गांव वॾो चयो कलावतीअ थी करम जॾो कयो छॾे अमृत ऐं प्रसाद आई इन करे सज़ा अहिड़ी पाई ॿुधी वचन भॻी घर अची करे ॿुधी वचन रखी शरदा पे ध्यान धरे सभु विर्त जो पूरो नेम कयो दुख दर्द लही सभु सेग वयो अची पातो पति प्यारे खे कयो सभिनी मिली जयकारे खे वयो सेठ जो बदजी नेम अदा रखे सत्यनारायण जो विर्त सदा
सत्यनारायण जो विरत सदा, जो उल्का मुख वनि दशरथ हो, जो उल्का मुख वनि दशरथ हो, जप राम जन्म क्यों सकारत हो, जपे राम जन्म क्यों सकारत हो, बणियो साधु वनि मार ध्वज राजा, बणियो साधु वनि मोर ध्वज राजा, कया धर्म संधा जय सब काजा, धर्म संधाजे सब काजा, कया धर्म संधा जय सब काजा, धर्म संधाजे सब काजा, झोल भरे खाली सदा ते पद थो उत्तम, पूरो चौथो अध्याय थियो लाए उदासी गम, बोलो श्री कृष्ण देव की जय, उमापति महादेव की जय, बोलो भाई सब संतन की जय। हरे राम। श्री सूजी महाराजन चवनि था त हे सोन को भगवान विष्णु चवणु लॻो त हे नारद वापसि वतन ॾांहुं जीअं वरण लॻा तो सुख सां पहुचण जो समाचार ॿिनि नौकरनि हथ सेठ साधूमल घर ॾे मोकिलियो। उन वक़्तु ही ॿई ॼणियूं मां धीअर लीलावती और कलावती भगवान जो विर्त रखी करके पूजन पियूं कनि। लीलावती चवणु लॻी पुट कला मां वञा थी पई घुराब ते मिलण जे लाइ, तूं विर्त पूरो करके प्रसाद ॾेई वठी करके और पोइ अचिजांइ। हीअ तो हली वई नौकरनि सां गॾु, पर कला खे हाणे विर्त वणे ई न पियो। पतीअ जे अचण जी ख़बर ॿुधी करके चयईं प्रसाद पोइ थी अची खावां पई। जीअं तीअं कथा पूरी करके अची घोराब ते पहुती पतीअ सां मिलण जे लाइ। हरे राम। चवंदा अहिड़ो अची करके वाह वाह चूड़ो लॻो जो उन वक़्तु घोराब में संदसि रुगो सेठ जो नाठी हुयो और वञी करके घोराब तरे में पियो। तरे मथे पियो निहारे सेठ साधूमल प्रभु, वरी हाणे कहिड़ी कथा थी वई। आकाशवाणी थी, हे सेठ जी तुंहिंजी धीअ मुंहिंजे प्रसाद जो निरादर कयो आहे, हाणे बि जेकॾहिं भलो चाहियो त प्रसाद अमृत आणे करके दरिया शाह में विझो। सभई डुकंदा डुकंदा घर आया, भगवान खे बाॾाए आरती अरदास कंदे और प्रसाद और चरणामृत आणे करके दरिया शाह में विधो तो वरी साॻो ई घोराब कप किनारे सां अची करके लॻो। बोलो श्री सत्यनारायण। इहो इसरार ॾिसी करके पोइ तो श्री सेठ साधूमल जो विश्वास बदिजी वियो। ॿिए जन्म में उल्कामुख राजा वञी करके राजा दशरथ बणियो इन विर्त जे प्रभाव सां, और सेठ साधूमल हर महीने विर्त पाले करके ॿिए जन्म में राजा मोरध्वज बणियो, जंहिं ॿिन्हिनि राजाई कुल में जन्म वठी करके और मुक्तिअ खे प्राप्त कयो। अहिड़ो ई विर्त आहे जो सभिनी जी झोल भरण वारो और उत्तम पद ॾियण वारो। हिते हिन कथा सां गॾु ई चोथों अध्याय समाप्त थियो। बोलो श्री सत्यनारायण। आख़िरी और पंजे अध्याय में अञा भी प्रसाद जी महिमा वर्णन थी रही है। प्रणाम करे सब सोन कन पुछो विरत पर भाव, त्यागे हो प्रसाद खे बे कह पातो घाव। हरे राम। बुद्धि वचन सूत चो ध्यान धरे, बुध मन पंहिंजो सावधान करे। एक राजा तुंगदज नाले हो, कंदो रोज शिकार संभाले हो। एक ॾींहुं थको शिकार कंदे, वेठो वण हेठां छाया ॾिसंदे। कुदरत सां ग्वालन उन बन में, रखी विरत पे पूजा कई मन में। ही पूरी कथा कंहिं उनखे ॾिठो, प्रसाद आणे चो राजा वठो। ॾिसी राजा तन खे मुंहुं मोड़ियो, रखी उते प्रसाद खे विरत छोड़ियो। उथी राजा बन मां महल वियो, पोयां सत्यनारायण कमु अहिड़ो कयो। विया पुट राजा जा सोई मरी, ॾिसी राजा तो मां मन में भरी। चयो फल ही निरादर जो आहे, जो ॾिनल प्रसाद वतो नाहे। अची ग्वालन खे उन बाॾायो, रखी विरत धणीअ खे हो ध्यायो। हथ जोड़े भगतन कई अरदास, हे दीन बंधु क्यो कारज रास। ॾियो राजा खे अहिड़ो वरदान, ॾियो राजा खे अहिड़ो वरदान।
हे दूर वञे मन जो अभिमान। दूर वञे मन जो अभिमान। इन रीत राजा भुल बख्शाए। रीत राजा भुल बख्शाए। यो मन ही मन में पछताए। मन ही मन में पछताए। रखी शरदा खादो परसान। शरदा खादो परसाद। हे अमृत आयो मन खे माद। अमृत आयो मन के माद। अच चरणामृत खे छिड़कायो। चरणामृत के छिड़कायो। बल पुटन सभिन खे जीवायो। बल पुटन सभिन के जीवायो। सब जय जयकार मनाइन प्या। जय जयकार मनाइन प्यार। श्री सत्यनारायण खे ध्यान प्या। श्री सत्यनारायण के ध्यान प्यार। व्यो राजा जो भी सिद्धिक बधी व्यो। राजा जो भी सिद्धिक बधी। सत्यनारायण में शरदा वधी। सत्यनारायण में शरदा वधी। कर विरत सदाई प्रेम रखी। विरत सदाई प्रेम रखी। जय महिमा अखन सां हुई परखी। मैं माखन सा हुई परखी। बणियो बे जन्म में अची करे। बे जन्म में अची करे। राजा शंभु मन जो रूप धरे। राजा शंभु मन जो रूप धरे। कर राज धर्म मर्यादा सा। राज धर्म मर्यादा सा। बणो अमर विरत पर सादा सा। अमर विरत पर सादा सा। बणो अमर विरत पर सादा सा। अमर विरत पर सादा सा। हित थियो सत्यनारायण संदो पूरो पंजो अध्याय। रखे उदासी विरत जो लगे न ततीवा। कथा सब इन रीत कई पूरी सोत महाराज। नारद भी चवंदो भयो रखज प्रभु तू लाज बोलो श्री। देव की जय। उमापति महादेव की जय। बोलो भाई सब संतन की जय। हरे राम। श्री सूजी महाराजन चवनि था त सोन को 5 अध्याय में अञा बि प्रसाद जी महिमा ॿुधो त हिकु राजा तुंगदज नाले हूंदो हुयो। शिकार करण जो ॾाढो शौक़ीन हूंदो हुयो। हिकिड़े ॾींहुं शिकार कंदे कंदे वज़ीर नंबरान खां बिछड़जी हिकिड़े वण हेठां अची करके बन में वेही रहियो। कुदरत सां उन बन में गोप ग्वालन वेठे पे भगवान श्री सत्यनारायण जो विर्त रखी करके पूजा पे कई, कथा पे कई। कंहिंजी नज़र पई, कथा पूरी थी तो प्रसाद आणे करके राजा खे ॾिनो। राजा जो ॾिठो ए मिलवा प्रसाद ए भील मेरा लटा पिया आहिनि, हिननि जे हथ जो मां प्रसाद खावां। राजाईअ जो अभिमान जाॻियो। गोप ग्वाला तो सम्झी विया प्रसाद उते रखी करके वञी करके विर्त छोड़ियऊं। राजा शाम जे वक़्तु उथी करके और ट्राप ट्राप कंदो घोड़े ते राजमहल में पहुतो। अहिड़ी अची करके कुमारी थी परमात्मा जी जो चवनि था राजा खे 100 पुट हुया, हिकु करे सभु ढेरी थी विया। राजा समाचार ॿुधी करके मूर्छा थी किरी पियो। मूर्छित अवस्था में भगवान चवणु लॻो त हे राजन, एॾो तोखे होॾ राजाईअ जो, मुंहिंजनि भक्तनि जो अपमान कयो आहे तो, मुंहिंजे प्रसाद जो निरादर कयो अथई। हाणे बि जेकॾहिं भलो चाहीं त वञी करके उन्हनि खां माफ़ी वठ। विच में कपिड़ो पाए राजा तुंगदज डुकंदो डुकंदो अची करके साॻे बन में पहुतो। चरणनि ते किरी पियो, हे भक्तो मूंखे प्रसाद ॾियो, मूंखे कथा ॿुधायो। चयो हरे राम। गोप ग्वालन वरी वण हेठां मूर्ति कढी करके राजा खे कथा ॿुधाई और विर्त जो प्रसाद चरणामृत ॾिनो। पाए करके ॾाढो प्रसन्न थियो। अची करके मोलनि बालकनि जे मथां जो अमृत छिड़कायो तो सभु जय जयकार कंदा उथी खड़ा थिया। बोलो श्री सत्यनारायण। वो तो राजा तुंगदज जो भी नियम बदिजी वियो। हर महीने श्री सत्यनारायण स्वामीअ जो विर्त पाले करके उन जे प्रभाव सां ॿिए जन्म में भी वञी करके राजा स्वंभूमन नाले रूप वरितो और धर्म मर्यादा सां पंहिंजो राज हलाए करके
अमर पदवीअ खे प्राप्त कयो। इहो सभु हुयो उन विर्त जे प्रभाव जो। हिते हिन कथा सां गॾु ही सत्यनारायण स्वामीअ जो इहा आख़िरी 5 अध्याय भी समाप्त थियो। महात्मा नारद मुनि भी अहिड़ी कथा ॿुधी करके और हरि गुण गाईंदो भगवान का आशीर्वाद वठी करके और रमंदो रहियो। बोलो श्री सत्यनारायण स्वामी जय। सच्चा सत्यनारायण स्वामी पंहिंजा गुण गीत गायूं था। सच्चा सत्यनारायण स्वामी पंहिंजा गुण गीत गायूं था। पंहिंजा गुण गीत गायूं था। पंहिंजा गुण गीत गायूं था। ओम जय श्री सत्य देवा स्वामी जय श्री सत्य। ओम जय श्री सत्य देवा स्वामी जय श्री सत्य देवा। जेको तुंहिंजे शरण में आयो जेको तुंहिंजी शरण में आयो सफल करी सेवा। ओम जय श्री सत्य देवा। आरती बारे धूप दुखाए गुण तुंहिंजा गाए। स्वामी गुण तुंहिंजा गाए। तन मन धन सब भेंट करे जो मन मन धन सब भेंट धरे जो। परम गति पाए। ओम जय श्री सत्य देवा। आसन ठाए सेज विछाए जेको ध्यान धरे। स्वामी जी को ध्यान धरे। तंहिंजा दाता पाण अची थो पंहिंजा दाता पाण अची थो। कार्य सभेई करे। ओम जय श्री सत्य देवा। कल जग में तू कायम दायम आई सदा सुखधाम। स्वामी आए सदा सुख धाम। भगतन जो तू आई सदाई। भगतन जो तू आए सदाई। दाता पूरण काम। ओम जय श्री सत्य देवा। ब्राह्मण बुढ़ड़े सतानंद हो तुंहिंजो विरत रखियो। स्वामी तुंहिंजो विरत रखियो। अन धन जो भंडार भरे थो धन जो भंडार भरे थो। पेश कयो सुखियो। ओम जय श्री सत्य देवा। आठिर भी हो भाव भगत सां तोखे बाडायो। स्वामी तोखे बाडायो। दीन दुखिन जे काज करण लाइ दीन दुखिन जे काज करण लाइ देर नथा लायो। ओम जय श्री सत्य देवा। सेठ साधु मल विरत खे बासे हरदम वियो भुलिजी। स्वामी हरदम वियो भुलिजी। जेल भोगाए राह ॾेखारे जेल भोगाए राह ॾेखारे। छो न वञिजे रुलिजी। ओम जय श्री सत्य देवा। राजा हिकु तुंग ध्वज जे नाले ॾाढो अभिमानी। स्वामी ॾाढो अभिमानी। ग्वालन जे प्रसाद खे त्यागे ग्वालन जे प्रसाद खे त्यागे। कई हुई नादानी। ओम जय श्री सत्य देवा। भगतन खातिर रूप धरे था के नाथ अचो। स्वामी के नाथ अचो। हर जुग में अची पाण उदासी हर युग में अची पाण उदासी। पंहिंजी रांदि रचो। ओम जय श्री सत्य देवा। जय श्री सत्य देवा। स्वामी जय श्री सत्य देवा। जेको तुंहिंजे शरण में आयो जेको तुंहिंजे शरण में आयो सफल करी सेवा। ओम जय श्री सत्य देवा। जय श्री सत्य देवा। ओम जय श्री सत्य देवा।
श्री सत्यनारायण स्वामी की जय। हाथ जोड़े अरदास क्या भगवन कर स्वीकार जाप ताप नित नेम को जाना ना विस्तार कर्म धर्म कयो की न कयो उपकार जानी जाणन हार आई सब जे मन जो कथा करण ऐं ॿुधण में जेको थे अपराध महर करे सब जे मथा माफ़ करिज महराज तुक अखर पीलाक ना की न ॾिसज आवाज रखज सदाई लाज जानी पंहिंजो बिरद तूं रखा सब तुंहिंजे अॻियां अमृत ऐं प्रसाद भोग लॻाइज सब मंझां करे प्रभु तूं यादि खणी अचन जे प्रेम सां तन के कर आबाद सदा रहे मन शाद संगत जो साईं सचा गुल फुल थो अर्पण करया भक्ति भाव धरे आसूं सब जे मन जूं सत्यनारायण पूरियूं करे निर्धन खे धन ॾे सदा खाली झोल भरे बिगड़ल भाग वरे अचे उदासी शरण जो बिगड़ल भाग वरे अचे उदासी। हे श्री सत्यनारायण स्वामी अवांजे न पूर्णिमा जे योग सां गॾु अवांजी कथा वार्ता निर्विघ्नता सां संपन्न थी आहे। जिन जिन दासन भक्तन अची करके न कथा में भाग वरितो आहे प्रेम सां अरदास भेंट कराई आहे रुमाल चढ़ायो आहे तिन जे मन जी मनोकामना पूरन कंदा। अॼोके न महान पवित्र कार्तिक महात्म सां गॾु ही श्री सत्यनारायण स्वामीअ जे कथा जो आयोजन समाप्त थी रहियो आहे। श्री गुरु महाराज जी आशीर्वाद सारी साथ संगत जे मथां बणी रहे। ओम श्री सत्यनारायणाय नमः। ओम श्री सत्यनारायणाय नमः। ओम श्री रामकृष्णाय नमः। ओम श्री रामकृष्णाय नमः। ओम श्री गुरुदेवाय नमः। ओम श्री गुरुदेवाय नमः। ओम भूरिभुवः स्वः। ओम भूर्भुवः तत्सवितुर्वरेण्यं तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। यो यो न प्रचोदयात्। ओम शांति शांति शांति। ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धशर्वा स्वस्ति न पूषा विश्ववेदा स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्ददातु। ओम सहनाववतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेश्वरं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं स्वांग्यं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगवृद्ध्यानिगमनं वन्दे विष्णुं भवभयहरणं सर्वलोकैकनाथं मङ्गलं भगवान् विष्णुं मङ्गलं गरुडध्वज मङ्गलं पुण्डरीकार्क्ष्य सर्वमंगलाय तनो हरि। बोलो श्री सत्यनारायण स्वामी बोलो श्री कारकत भगवान बोलो हिंदू सनातन धर्म की अधर्म का प्राणियों में विश्व का। बोलो श्री गंगा मैया आयो लाल कयो